सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे अहमद मुग़ल बिल्कुलु ठीकु आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी अफ़वाह में न अचो ऐं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि नाहे थी ऐं ॿुॾी मरणु खपे ओड़नि माण्हुनि खे जिन इहे ग़लति अफ़वाहूं हलायूं आहिनि ऐं उन्हनि खे शर्म अचणु खपे जेके माण्हू हिन क़िस्म जूं हरकतूं कनि था ऐं हिन क़िस्म जूं बेहूदा ॻाल्हियूं करे कंहिंजी मौत जी ख़बर हलाइनि था उन्हनि खे शर्म नथो अचे त हुनजा ॿार हूंदा घर में उन्हनि जे ॿारनि सां उन्हनि जो छा असरु हूंदो ऐं तव्हांखे शर्म अचणु खपे उन्हनि खे जेके वरी उहो शेयर कयो था बिना के तस्दीक जे शेयर कयो था तव्हांखे शर्म अचणु खपे ऐं ॿुॾी मरण जो मक़ाम आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ ऐं जहिड़ा माण्हू माना इन क़िस्म जूं ग़लति हरकतूं कनि था ग़लति ख़बरूं हलाइनि था ॿुॾी मरणु खपे उन्हनि खे। अहमद मुग़ल बिल्कुलु ठीकु आहे बिल्कुलु ख़ैरियत सां आहे ऐं इनशाला थोरी देरि में पंहिंजे वीडियो बयान ज़रिए तव्हांखे पंहिंजी ख़ैरियत सां बि सभिनी दोस्तनि खे आगाह कंदो ऐं अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे को उन हूंदे सूंदे बि तव्हां सभु इहे बकवास करनि था उन हूंदे सूंदे बि बकवास कनि था उन्हनि खे ॿुॾी मरणु खपे। अहमद भाई मुंहिंजे साम्हूं वेठो आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे अहमद भाई तव्हां महिरबानी करे सभिनी दोस्तनि खे बिल्कुलु ठीकु आहियां मां त हाणे वियोसीं इशा जी निमाज़ पढ़णु निमाज़ पढ़ी अची घर अची लेटियुसि त इहे दोस्तनि जी कॉलूं अची वियूं वकार भाई सिधो घर हली आयो तव्हां ख़ैरु करे मां त ठीकु आहियां शुक्र अलाह अहमद भाई ईअं करणु न घुरिजे लाज़मी आहे जेके असांजा पेरेंट्स आहिनि या ॿाहिरि असांजा रिश्तेदार दोस्त रहनि था पिया या जेके चाहींदड़ आहिनि उहे वीचारा डिस्टर्ब थी था वञनि ईअं न करणु घुरिजे जंहिं बि कयो आहे इहो ग़लति अमल कयो न करणु घुरिजे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इन क़िस्म जूं जेके बि पोस्टूं लॻाइनि था उनखे तव्हां महिरबानी करे सभु दोस्त जेतिरा आहियो तव्हांजो इहो क़ौमी फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि दोस्तनि खे उन्हनि खे तंबी कयो ऐं उन्हनि जे पेजनि ते वञी उन्हनि खे चओ ग़लति ख़बर हलाइण खां पहिरीं तस्दीक करणु ज़रूरी हूंदी आहे। वॾी महिरबानी।